अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीए सिंधु जीए लतीफ़ जी बोली जीअं त कुछ देर अॻ में एडवोकेट गुलाम मुर्तज़ा तुरिया साहब जल्दी असां हिकिड़ी वीडियो शेयर कई हुईसीं जंहिंमें हू किराए पिया कनि लकड़ा होटल जे बारे में, उतां जे क्वालिटीअ जो, उतां जा रेट बिलिंग वग़ैरह जे बारे में तव्हां शिकायत कई आहे ऐं आला अख़्तियारनि खे अपील बि कई त उन्हनि ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। उन खां बाद अची पोइ खां हिते असां लकड़ा होटल जे होटल नज़र ईंदो उते हली करे इंतज़ामिया समेत ग्राहकनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त लकड़ा होटल ते क्वालिटी तव्हांखे कीअं पई मिले ऐं उन जा रेट कीअं मुक़ररु थियल आहिनि। अचो वधीक उते हली ॻाल्हि ॿोल था जी दोस्तो आया आहियो दोस्त जी दोस्ती सभु कमकार कनि पिया। अब डिस्टर्ब न कयोसीं न क्वालिटी कीअं पिया रखो क्वालिटी काई किरायो वग़ैरह न आहे इहे वग़ैरह जो इस्तेमालु कंदा आहियो। काफ़ी माण्हू शिकायतूं कंदा न त अॼु वरी आम्हूं साम्हूं ॾेखारियऊं त हीअ तव्हांजे लकड़ा होटल ते हीअ इस्तेमालु पियो थिए अचे हीअ वठो था ऐं सफ़ाई वग़ैरह जो बि तव्हांजे यादो आहे जेको बि आहे वधीक अॻिते हलूं था कुझु कस्टमर सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम किथां खां आहियो तव्हां? नतीजे से आए नालो तव्हांजो? शिराज। अच्छा केतिरे अरसे खां हिते होटल ते जिमानी खाईंदा आहियो? काफ़ी टाइम थी वियो आहे। कीअं आहे क्वालिटी वग़ैरह में त असांखे बि करें का कंप्लेन वग़ैरह नज़र में न आई आहे। काफ़ी क्वालिटी वग़ैरह सुठी आहे, असां खाईंदा रहंदा आहियूं हिते। ऐं रेट बि मुनासिबु आहे। ॿियनि अगरि असां होटल ते वञी खाऊं था त असांखे उहे रेट पए हिते बि अञा उते बि मुंहिंजे ख़्याल में रेट्स माना थोरा हाई हूंदा, हिते अञा नॉर्मल प्राइस आहे। अच्छा सफ़ाई सुथराईअ बि ख़ासि ख़्यालु रखियो थो वञे हिते ऐं अमलो वग़ैरह जो तव्हां सां रवैयो कीअं हूंदो आहे? काफ़ी रवैयो स्टाफ जो सुठो आहे। कस्टमर खे काफ़ी सुठे तरीक़े सां जेको प्रेज़ेंट कंदा आहिनि और हर शइ मिले पोइ गाइड बि कंदा सही तरीक़े सां। एनवायरनमेंट भी काफ़ी सुठो आहे होटल। थैंक यू प्री प्यारो दोस्त रतदरे मौजूद शख्सियत बेबू माशी पहुची है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा सलीमुल्लाह के तमन्ना अल्लाह जो सान ता खुश आयो। ये तो लगे वरियन खां बाद अॼु मुलाकात थी है होटल ते। हां सही सही गाल है। पर ही इशू भी तो वीडियो ॾिठी हूंदी मसलो बिल्कुल आया आहियूं क्वालिटी पुछा करण कीअं क्वालिटी न होटल साईं अल्हम्दुलिल्लाह जी तव्हां ॻाल्हि कई त वरियन खां बाद में बिल्कुल असां त होटलनि ते सॼे रतदरे ख़बर आहे त वेहंदा पर छॾे विया आहियूं के साल थिया आहिनि पर वरी अल्हम्दुलिल्लाह 11 महीनो 10-11 महीना थिया आहिनि लकड़ा होटल जॾहिं खां माना रेस्टोरेंट ठहियो आहे असां अल्हम्दुलिल्लाह हिते आया आहियूं। हितां जी चांहि हिकु नंबर भले कहिड़ो थर्मामीटर हणी चेक करे न हिते केमिकल आहे न का ॿी का मिलावट आहे पाण क्वालिटी चेक करे भई खाइण पीअण जीअं पराठो आहे पंहिंजो बारबीक्यू में आहे ऐं कढ़ाई वग़ैरह बि आहे तमामु ज़बरदस्त आहे। शहर जा कुझु डॉक्टर कुझु मोज़िज़ माण्हू असां हिन रेस्टोरेंट ते ॾिठा आहिनि शाह साहब अलम जा ॿिया टिया मोज़िज़ माण्हू दीवान त पोइ असां पाण पंहिंजी गुनहगार अखियुनि सां ॾिठा आहिनि त हिते आया आहिनि। बाक़ी हाणे को किराए थो करे को छा को उहो असांखे ॻाल्हि सम्झ में कोन थी छा हुनखे पेट में सूर आहे छा ॻाल्हि आहे। हा बिल्कुलु 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 हमेशह असांजो हाणे सॼो ॾींहुं ख़ल्क़ ख़िदमत कंदा आहियो हज़ारे प्रोग्राम कंदा आहियो पोइ बि माण्हू सोचींदा आहिनि त पक हिननि खे बि कुझु बचंदा हूंदा। हा हा सही ॻाल्हि था कयो सही ॻाल्हि भाई हर को चवंदो मुफ़्त में त कोन लोड़ींदो न तव्हां पंहिंजी गाॾी पंहिंजो पेट्रोल। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह हे होटल खुलियो आहे असांजे खाइण पीअण जो सुख चांहि जी क्वालिटी होटल जलबाणी साहब जो आहे। मां हिकिड़ो मिसकिन सोलंगी आहियां इन शइ जो असां कसम बि खणंदासीं शइ हिकु नंबर आहे। असांजो जॾहिं खां ही रेस्टोरेंट खुलियो आहे ओपन थियो आहे असां अल्हम्दुलिल्लाह हिते ईंदा आहियूं शहर में असांखे बि तव्हां कोन ॾिठो हूंदो आहे बसि हिते ई वेठा हूंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह शइ हिकु नंबर आहे। सलामत हुजो। ॿुधायो तव्हां कुझु ॻाल्हाईंदो कीअं आहे तव्हांजी क्वालिटी माशाल्लाह ज़बरदस्त आहे। असां जंहिं ॾींहुं रेस्टोरेंट खोलियो तंहिं ॾींहुं खां हिते वेहंदा आहियूं। पिज़्ज़ा पराठो थी वियो चांहि थी वई कढ़ाई थी वई वाइट कढ़ाई थी वई ज़बरदस्त माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। किथां खां आहियो तव्हां? असां रते दे रहे नालो? फजल रहमान। अदा फजल कीअं आहे तव्हांजी क्वालिटी लॻी तव्हांखे? अल्हम्दुलिल्लाह जीअं बस माना हिकिड़ी फैमिली रेस्टोरेंट जेका थींदी आहे न बिल्कुलु उही आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह काफ़ी हिते असांखे मज़ो ईंदो आहे ऐं बाक़ाइदे हर कस्टमर सां भाऊ शायद जेको आहे सो बाक़ाइदे फैमिली जीअं मेंबर हूंदा आहिनि उहे ई पेश ईंदो आहे। माशाल्लाह। अच्छा अकेला दोस्त न ईंदा या आउटसाइड के मेहमान ताई वग़ैरह ईंदा त उन्हनि खे बि हिते वठी ईंदा आहियो? तक़रीबन असांजा सिंध बलोचिस्तान जा जेके बि महिमान हूंदा आहिनि तक़रीबन असांखे चवंदा आहिनि त जेको भाऊ शायद जो होटल आहे लकड़ा होटल उते ई जेको आहे सो असांखे रिफ्रेशमेंट करायो। हिन महिल कोई अहिड़ो आहे तव्हां सां गॾु महिमान ॿाहिरि? जी जी बलोचिस्तान जो इनायत अली। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सिंधी ॻाल्हाईंदा उर्दू? उर्दू।
भाई क्या कहना चाहेंगे, आपको चाय पी रहे हैं यहाँ पर, क्वालिटी कैसी लगी? माशाल्लाह बहुत अच्छी है, यहाँ का चाय बेस्ट है। फजल भाई लेके आए हमें, मैं खुद बलूचिस्तान कोयटा का हूँ। माशाल्लाह बहुत अच्छी लगे चाय। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं गुड नेम तव्हांजो? साईं शाहिद रियाज़ जलवानी। काल छा मसलो थियो साईं? सर कल इहो प्रॉब्लम थियो, कल मां मंझंदि जो आहे तक़रीबन 3 PM माना मंझंदि जो, ऐं जीअं काउंटर ते वेठुमि त तक़रीबन 15 मिंटनि खां पोइ असांजो हिकिड़ो कस्टमर हुयो, डेली हिते ईंदा आहिनि, उन्हनि जो इहो बेस्ट हुयो। उहो कढ़ाई मुंहिंजे वेटर खे खणाए ऐं प्लस में रायतो बि खणाए आयो ऐं कंप्लेन कई साईं हिन में सिर्फ़ु हॾा आहिनि। त मां हुनखे इहे चयुमि साईं त मां हुनखां डिश वठी करे जेको आहे सो वरी मां स्पून घुरायो ऐं स्पून सां चेक कयो त मां साईं खे सर कयो, जेको असांजो एज़ अ कस्टमर हुयो, अॻे हेॾी अचो हे छा आहे, चई साईं इहा बूटी आहे, चिक आहे। मां चयो हे छा आहे, चई साईं इहा बि चिक आहे। इवन आई थिंक सो 5 मां हुनखे मां क्वांटिटी में बूटियूं घणेई, मां चयो तव्हां था चओ त हे हॾा आहिनि, हे त सिर्फ़ु बूटी आहे जेको आहे सो। चई साईं मां चयो तव्हां जेकर बूटी हॾा था चओ त बूटियूं काॾे वई, जिते हॾा असां खाईयासीं। मां उन्हनि खे ॾिसी करे थोरो मुस्कुरायो बि सही, ऐं मूंखे अजीब बि लॻो। पोइ एज़ अ मां उन्हनि खे ईअं गाइड कयो, मां चयो नेक्स्ट टाइम इनशाला तव्हां सां ईअं न थींदो, तव्हां जॾहिं बि अचो त मूंखे तव्हां 2 मिंट मूंसां मुलाक़ात कजो, ऐं मां कुक खे चवां थो त आईंदा अहिड़ी काई बि तव्हांखे कंप्लेन न अचे। ऐं उनखां पोइ अदा जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो थोरो हाइपर बि थी वियो जेको आहे सो, ऐं मूंखे उन ॻाल्हि खां पोइ मूंखे चई त मां जेको आहे सो वकील आहियां ऐं मां तव्हांजो वीडियो भरियो आहे तव्हांजे रेस्टोरेंट जो। मां चयोमांसि साईं तव्हां भले वीडियो भरियो, अलाह ख़ैर करे, असांजो रेस्टोरेंट आहे, मां का मंशियात जो कमु नथो कयां ऐं हिते को ग़लति कमु नथो थिए, अलाह रहम करे। तव्हां हिकु न 10 वीडियो भरियो। उन खां पोइ जेको आहे सो साईं जन मूंखे ॿुधायो त असां जेको आहे सो 25 मानी खाई आहियूं ऐं तव्हांजे रायते में जेको आहे सो हे चकर आहे, हे फॉल्ट आहे। मां साईं रायतो त ओके आहे, असां वटि दीवान कम्यूनिटी ईंदा आहिनि, अलहमदिल्ला कंपनी कंदा आहिनि, पंहिंजे फ्रेंड्स सां ईंदा आहिनि, तक़रीबन 20 पाण में दोस्त हूंदा आहिनि, हर चौथे ॾींहुं 5 ॾींहं पंहिंजी गैदरिंग कंदा आहिनि ऐं हू छो ईंदा आहिनि, हुननि खे प्रोटेक्शन मिलंदो आहे ऐं इहो ई चवंदा आहिनि सर असांखे तव्हांखे लाड़काणे खां बचायो आहे। उहो इन जे करे त असांखे राति जो लाड़काणे ट्रेवल करिणो पवंदो हुयो, ज़ाहिर आहे पोइ मिड नाइट जो असां मोटंदा हुआसीं 12 बजे, कॾहिं 1 बजे असांखे भो बि थींदो हो त ज़ाहिर रस्तो ख़राबु आहे। हीउ रेस्टोरेंट जेको तव्हां खोलियो आहे अल्हम्दुलिल्लाह लाड़काणे खां वधीक असांखे बिल जे हिसाब सां बि असांखे जेको आहे रिआयत आहे ऐं क्वालिटीअ जे हिसाब सां बि असांखे रिआयत आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां जहिड़ा माण्हू असांजा हिते आहिनि, असां हिते काई बि कोई नाजाइज़ी न कंदो। न इंशाल्लाह कोई नाजाइज़ी तव्हां सां न कंदो दादा। ऐं हुन कुझु शयूं ॾेखारी जीअं इतफ़ाक़न थींदो बि आहे, पर हुन जेका किराए कई हॾंदो आहे, चलो ठीकु आहे तव्हां वज़ाद उहा ॾेई चुका आहियो, हाणे हुनखे मां वधीक न पोइ थी सघे। हुन मानीअ जे बारे में शिकायत कई त मानी बि असांखे कची ॾिनी, इहे छा वेंदो आहे? सर अहिड़ो कोई बि इशू न आहे, साईं जन खे तमामु तकड़ हुई, जंहिंखे मूंखे वेटर जो साईं जन मुॾे 4 दफ़ा उथी आया आहिनि कॉटेज मां ऐं चवनि था असांखे फ़ौरन मानी जो ईअं न हूंदो आहे। असां वटि कढ़ाइयूं तयारु न हूंदियूं आहिनि, असां वटि कोई बि इवन जेकर कोई हाफ चांहि जो या फुल चांहि पीअंदो, चांहि में क्वालिटी हूंदी आहे न, 250 खां शुरू आहे चांहि वेंदे 50 रुपीज़ ताईं। अगरि 50 रुपीज़ जी बि कोई चांहि पीअंदो त उनजो टोकन निकिरंदो, उहा फ्रेश ठहंदी आहे। हीअ त कढ़ाई आहे, कढ़ाई में माण्हू खे पेशेंट करिणो पवंदो आहे, सब्र करिणो पवंदो आहे त यार मुंहिंजो फूड मुंहिंजो तयारु थिए। एॾी तकड़ एतिरी जल्दीअ में, हाणे जीअं वॾा रेस्टोरेंट्स आहिनि, मसलन इस्लामाबाद आहे, पिंडी आहे या लाड़काणो आहे, असां एतिरो परे न वञूं, लाड़काणे ताईं वञूं, वॾा रेस्टोरेंट आहिनि, उते छा आहे उते फूड तयारु करे रखंदा आहिनि। जेको मूं किचन विज़िट कयो आहे उते फूड तयारु करे रखंदा आहिनि, जेको फूड जो ऑर्डर हूंदो आहे पोइ छा कंदा आहिनि ऑयल में गरम करे विदिन 10 मिनट्स में या 5 मिनट्स या 8 मिनट्स जे अंदरि कस्टमर जे अॻियां रखंदा आहिनि। कस्टमर चवंदा यार जल्दी मूंखे मिली वियो, इहो न सोचींदा आहिनि त इन फूड खे टाइम केतिरो गुज़रियो आहे। हीअ मुंहिंजी फील्ड आहे, हीअ मुंहिंजो वर्क आहे, मूंखे ख़बर आहे त हितां फ्रेश जेको खाधो ठहंदो आहे उहो फ्रेश ई रहंदो आहे, उनजो टेस्ट पंहिंजो हूंदो आहे। कस्टमर अगरि पेशेंट कंदो, ऐं मुंहिंजी इहा हूंदी आहे त मां वेटर्स खे इहो चवंदो आहियां त कस्टमर जेको ऑर्डर ॾिए थो त उनखां पुछो त इहो स्पाइसी हुजे या नॉर्मल हुजे, मसाला तेज़ हुजनि या नॉर्मल हुजे, पंहिंजो ज़ाइक़ो हर कंहिंजो पंहिंजो ज़ाइक़ो आहे, टेस्ट आहे। अच्छा सर लास्ट में तव्हांखां सवाल पुछणु चाहींदुमि, हीअ जेका वीडियो शेयर थी पोइ हुन में चवां त मिसअंडरस्टैंडिंग थी या जल्दबाज़ी थी, हाल कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो?
साईं जे लाइ मां इहो ई पैगाम ॾियणु चाहींदुमि त मूंखे अफ़सोस आहे साईं जन माना लिखियलु पढ़ियल ऐं सुठे तबिके सां तालुक़ु रखण वारा, ऐं मूंखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त मां उन्हनि खे को कमेंट्स न ॾिनो आहे, ऐं न मां कमेंट्स ॾिनो छो जो मां बिज़नेस थो कयां, ऐं मां इहो चाहींदुमि मुंहिंजो कस्टमर आहे ऐं उन्हनि खे इहो ई मां मुंहिंजो मैसेज ॾींदोमांनि जे अगरि ॿुधंदा त मूंखे इहो ई चवंदोमांनि त नेक्स्ट टाइम मूं ॾे अचो, तव्हांखे इनशाला किराए न मिलंदी जीअं मां तव्हांखे अॻु में ई चयुमि। ऐं मां साईं जन खे इहो बि चयुमि त जेकर तव्हां काई शइ यूज़ कयो था, मुंहिंजो मेन्यू आहे, अगरि तव्हां बोनलेस खाओ आहे त तव्हांखे उन बोनलेस में जेकर हॾो निकिरिया या हॾी निकिरिया त मां तव्हांखे 50% तव्हांजो बिल ई तव्हांखां न वठां। ऐं साईं जन खे मां इहो ई रिक्वेस्ट थो कयां त नेक्स्ट टाइम मूं ॾे अचो, मुंहिंजा गेस्ट आहियो, अगरि तव्हां वीडियो अपलोड कयो आहे आई डोंट माइंड, मूंखे कोई बि उन जो कोई ॾुख न आहे, पर इहो ई आहे त जेको आहे सो अचो नेक्स्ट टाइम। इंशाल्लाह उहे त ज़रूरु ईंदा, पर हाणे जमहूरियत आहे हुन जे करे पंहिंजी हिकिड़ी राय रखी आहे, हिन असां तव्हांजी राय बि रखूं था, ॿई राय बराबरि थींदी ऐं इहे मोहबतूं इंशाल्लाह क़ाइमु रहंदियूं। आमीन इंशाल्लाह इंशाल्लाह।